बंदर जियां भई त सुखाणा मसमो कपर थो पुन करे जियां माटी मंझ मही एॾो सूर सही निंड न कजे नाखवा। तनक़ीदी तैलीमी फोरम जे हफ़्तेवार फ़िक्री वर्क में शामिल समूरा दोस्तों ऐं असांखे लाइव लिसनर दोस्तों जीअं सिंध साथियो, जीअं त तव्हांखे ख़बर आहे त असां पंहिंजे हिकिड़े गुज़िरियल काफ़ी वक़्त खां सिंध स्टडीज़ जे नाले सां हिकिड़ी वर्कूं मुसलसल उन्हनि मौज़ुअनि ते रखूं पिया, जंहिंमें असां सिंध जी तारीख़ खे मोहन जो दड़ो सिविलाइज़ेशन खां वठी मुख़्तलिफ़ दौरनि में सिंध जी तारीख़ समा सुमरा ऐं ख़ुदि अंग्रेज़नि जे अचण ताईं असां उन्हनि मौज़ुअनि खे हिते डिस्कस कयो आहे। हाणे अॼु जंहिं मौज़ूअ ते असीं पंहिंजी ॻाल्हि ॿोल रखंदासीं उहो आहे सिंध जी बम्बई खां आज़ादी जी तहरीक। पहिरीं असीं सम्झंदासीं त सिंध बम्बई जो हिसो कीअं थी ऐं उन में कहिड़ा मामलात हुया ऐं उन खां पोइ सिंध जी बम्बई खां आज़ादी में कहिड़ा माण्हू हुया जिन तहरीक हलाई। ऐं असुलु मौज़ू जंहिंजी तमामु घणी इम्पोर्टेंस अॼु आहे त इन बम्बई जी आज़ादी जी तहरीक सिंध जे क़ौमी बयानीअ ते कहिड़ी अहमियत रखी आहे, छाकाणि त इहो हिकिड़ो वॾो अहिड़ो फेज़ आहे सिंध जी तारीख़ जो जंहिंमें सिंध जी शनाख़्त जो जेको मसइलो आहे या सिंध जी हिकिड़ी अलॻि क़ौम जी जेकी हैसियत आहे उहा जुड़े थी ऐं उहा पंहिंजी अवलाई शिकिल में हुजे थी, जेकी पोइ वरी विरहाङे खां पोइ मुकमल तौर ते पची रास थिए थी। हाणे असां जेकॾहिं शुरूआति खां मामले खे ॾिसूं त कुझु हिन रीति थिए थो त अंग्रेज़ सिंध खे 1843 में सिंध ते कब्ज़ो कनि था, पर अंग्रेज़ मतिलबु हिंदुस्तान जे तमामु घणनि इलाइक़नि खे कब्ज़ो करे मुकमल लास्ट फेज़िस में सिंध खे पंहिंजे कब्ज़े हेठि आणीनि था। 1843 खां कुझु साल पहिरीं अंग्रेज़ जेके आहिनि, जेको कराची जो पोर्ट आहे, जेको सिंध जो इक़्तिसादी तौर ते हिकिड़ो तमामु वॾो मर्कज़ हुयो, उनखे बि पंहिंजे कब्ज़े हेठि आणीनि था। ऐं उनखां पोइ अंग्रेज़नि जो सिंध ते कब्ज़े में आणण जो बुनियादी सबबु इहो आहे त अंग्रेज़ अफ़गानिस्तान ते हमिलो कनि था, जंहिंमें नेपियर जी फ़ौज वठी वञे थो, पर उते कुझु सबब जे करे उनखे शिकस्त नसीबु थिए थी। कुझु अर्सो उते रहनि था, पर अफ़गानिस्तान में उहो पंहिंजी जेको आहे सो पंहिंजो सर्वाइवल आहे उहो रखी नथा सघनि। पोइ हिकिड़ो इहो तारीख़ जो ईअं चइजे त अंग्रेज़ उन शिकस्त खे जस्टिफाई करण लाइ त असांजी मॉरलिटी कमु आहे, घटि थी आहे, त उहो सिंध ते कब्ज़ो कनि था। हालांकि सिंध ते कब्ज़ो करण खां पहिरीं मीर साहिब जेके हिते या हुया, जिन जो अंग्रेज़नि खां पहिरीं सिंध ते कब्ज़ो हुयो, उन्हनि सां उन्हनि जा मामलात सेट हुया अंग्रेज़नि जा, छाकाणि त मुख़्तलिफ़ क़िस्मनि जूं ट्रीटीज़ उन्हनि सां माना सिग्नेचर साइन थियल हुयूं। पर पोइ 1843 में अंग्रेज़ सिंध ते जीअं सॼे हिंदुस्तान ते कब्ज़ो कनि था, ईअं सिंध खे पंहिंजे कब्ज़े हेठि आणीनि था। 1843 खां 1847 ताईं सिंध हिकिड़ी ऑटोनमस अंग्रेज़ कब्ज़ो करे थो, तॾहिं बि हिकिड़ो ऑटोनमस खितो रहे थो। पर 1847 में अंग्रेज़ सिंध खे बम्बई प्रेसिडेंसी जो हिसो बणाए छॾीनि था। उन जा सबब या जेकॾहिं असां इन ॻाल्हि ते सोचूं त अंग्रेज़ सिंध खे बम्बई प्रेसिडेंसी जो हिसो छो था बणाइनि, त उन ते इहा ॻाल्हि ज़हन में अची सघे थी त अंग्रेज़ सम्झनि पिया त हिन हिकिड़े अलॻि खिते ते जिते जागीरदार बि हुजनि, जिते जागीरदारी निज़ाम बि हुजे ऐं अफ़गानिस्तान मां उहो हिकिड़ी शिकस्त वारो जेको पंहिंजे ज़हन में मामिलो खणी अचनि पिया, त हू सम्झनि था त सिंध जेको असांजो अञा नओं कब्ज़ो कयल खितो आहे, जेकॾहिं असां इनखे बम्बई प्रेसिडेंसी सां गॾाए छॾींदासीं त इन ते रूल करणु असांजे लाइ सवलो थींदो। तंहिंजे करे नेपियर 1847 में हलियो थो वञे ऐं अंग्रेज़ सिंध खे बम्बई प्रेसिडेंसी जो हिसो बणाए छॾीनि था। हाणे बम्बई प्रेसिडेंसी जो हिसो बणाइण वक़्तु हिकिड़ो बहस हिकिड़ो इहो बि थिए थो त सिंध खे छो न पंजाब सां अमलगेट करे उनखे गॾाए छॾिजे। पर हिकिड़ो मूं पढ़ंदे इहो मूंखे ॾाढो अजीब हिकिड़ो इतफ़ाक़ लॻो त उन दौर में बि सिंध जा माण्हू इहो चवनि था त असांखे पंजाब ते भरवसो कोन्हे, छाकाणि त इंडस जो जेको पाणी आहे, जेकॾहिं असां पंजाब सां शामिलु थी वेंदासीं त इहो पाणी असांखां खसिजी वेंदो ऐं पंजाब जी अजारदारी असांजे पाणी ते थी वेंदी। त माना मजबूरी जी सूरत में सिंध नथी चाहे त असां बम्बई प्रेसिडेंसी जो हिसो थियूं, पर बहरहाल थियणो आहे त पोइ हू पंजाब जो साइड नथा खणनि, वरी बि सिंध खे ज़ोरी तौर ते बम्बई प्रेसिडेंसी जो हिसो बणायो वञे। हाणे मामिलो ईअं हुजे थो त बम्बई हिकिड़ो त सिंध खां इलाही दूरि हुजे थो, इलाही परे हुजे थो। हिकिड़ो ज़मीनी रस्तो बि जेको आहे सो सिंध खे हितां मुल्तान खां लाहौर खां दिल्ली खां बम्बई वञिणो पए थो। हिकिड़ो माना हिकिड़ो वॾो रूट हुजे थो सिंध जे लाइ, जेकॾहिं सिंध जो माण्हू को बि हिकिड़ो एडमिनिस्ट्रेटिव मसइलो हुजे थो या को बि मामिलो हुजे थो, छाकाणि त मर्कज़ बम्बई आहे, त सिंध जे माण्हू जे लाइ हिकिड़ो त उते पहुचण बि हिकिड़ो वॾो मसइलो आहे पंहिंजे माना में। हिकिड़ो मामिलो इहो आहे। ॿियो त सिंध हिकिड़ो जाग्राफिकल तौर ते हिकिड़ो मुकमल तौर ते अलॻि खितो आहे, हुनजी हिकिड़ी अलॻि शनाख़्त आहे, हुनजी अलॻि ॿोली आहे, हुनजी अलॻि सकाफ़त आहे। त सिंध जो ऐं बम्बई जो का बि रिज़म्बलेंस कोन्हे, भले हू पाण में गॾु आहिनि, तॾहिं बि सिंध
जी जेकी शनाख्त आहे उहा मुकमल तौर ते पंहिंजी अलॻि आहे। सिंध जा माण्हू पहिरीं फेज़ में त कोई एॾो ख़ासि रिएक्शन कोन था ॾेखारनि बम्बई खां आज़ादी या बम्बई खां अलॻि थियण जो। हा, माण्हुनि में आम सतह ते माण्हुनि में इहा ॻाल्हि ज़रूरु पाई वञे थी त असां छाकाणि त बम्बई प्रेसिडेंसी जो हिसो थी विया आहियूं, हाणे असांजे लाइ माना एडमिनिस्ट्रेटिव तौर ते हुकूमतुनि सां या अंग्रेज़ सरकार सां जेको आहे सो लह विचण में अचणु ॾुखियो आहे। 1968 में पहिरीं दफ़ो 1868 में सॉरी जेके कराची जा वापारी आहिनि उहे पहिरियों भेरो इहो ॻाल्हि रखनि था त सिंध खे बम्बई खां आज़ादु हुजणु खपे। छाकाणि त कराची जो जेको बंदरगाह हुयो उहो जॾहिं सिंध बम्बई जो वंश हिसो थी वई त उहो जेको पोर्ट हुयो उहो मुकमल तौर ते पंहिंजी हैसियत विञाए वेठो। छाकाणि त बम्बई खां अलॻि हिकिड़ो पंहिंजो हुननि जो रूट हुयो त हुननि चयो त वापारियुनि पंहिंजे मानान में छाकाणि त हुननि खे इक़्तिसादी तौर ते नुक़सानु पहुतो त कराची जे वापारी इहा ॻाल्हि करणु शुरू कई त सिंध जेकॾहिं बम्बई जो हिसो थी वई आहे त हाणे असांखे नुक़सानु पहुतो आहे। ऐं उन्हनि इहो हिकिड़ो बयानियूं तश्कील करण जी कोशिशि कई ऐं फ़ाइदो वठी त सिंध जो आम माण्हू बि इन तकलीफ़ करे थो, तंहिंजे करे सिंध खे बम्बई खां आज़ादु हुजणु खपे। पर इहो मामिलो वरी बि कुझु साइलेंस जो शिकार थिए थो। ख़ासि तौर ते इहो मामिलो वेंदे वेंदे 1910 खां पोइ 1910 खां पोइ सॉरी हिकिड़ो सिंध में बम्बई जी आज़ादी खां पोइ जी जेकी तहरीक आहे उहा पंहिंजा पहिरियां क़दम खणणु शुरू करे थी। 1910 में जॾहिं 1909 में मंटो मार्ले रिफॉर्म्स अचनि था, उन खां पोइ सिंध जा 2 नुमाइंदा बम्बई प्रेसिडेंसी जो या बम्बई लेजिस्लेटिव असेंबली जो हिसो थियनि था, जंहिंमें हिकिड़ो गुलाम अहमद भुरगड़ी ऐं ॿियो विशनदास हरचंद राय विशनदास। इहे 2 हिकिड़ी सिंध जे हिकिड़े अहिड़े तबिके खे रिप्रेज़ेंट कनि था जेको रूरल बेस्ड बि हुजे थो पर पंहिंजे मानान में प्रोग्रेसिव ज़रूरु हुजे थो। उहो पंहिंजे सिंध जा जेके आम मसइला आहिनि उन्हनि सां हू पंहिंजी रिज़म्बलेंस ॾेखारे थो। उन में पहिरियों जेको माण्हू आहे, असां हरचंद राय विशनदास जे किरदार ते बि ज़रूरु ॻाल्हाईंदासीं, पर गुलाम अहमद भुरगड़ी जो किरदारु सिंध जी बम्बई खां आज़ादी जी तहरीक में ख़ासि तौर ते लेजिस्लेटिव पासे ते तमामु अहम आहे। छाकाणि त हू पाण हिकिड़ो बैरिस्टर हुजे थो ऐं हिकिड़ो हाई लेवल जो बैरिस्टर हुजे थो। त सिंध जी जेकी बम्बई खां आज़ादी जी तहरीक आहे उन में इहे 2 माण्हू शुरूआति कनि था ऐं उन असेंबली में बम्बई लेजिस्लेटिव असेंबली में 2 माण्हू हरचंद राय विशनदास ऐं गुलाम अहमद भुरगड़ी इहा ॻाल्हि रखनि था त सिंध बम्बई खां आज़ादु हुजणु खपे। छाकाणि त सिंध जा माण्हू, सिंध जी हालति, सिंध जी तइलीम, सिंध जा रोड रस्ता या जेके बि मामला आहिनि उन्हनि खे हू खणी वञनि था ऐं उते रखनि था त भई सिंध बम्बई जी आज़ादी खां पहिरीं ख़ुशहाल हुजे थी, पर बम्बई जी आज़ादी खां पोइ सिंध जो जेको बि ख़र्चु आहे, सिंध जी जेकी बि टैक्सेशन आहे, सिंध जो जेको बि हितां जो निकिरंदड़ रेवेन्यू आहे उहो छाकाणि त बम्बई सरकार खां मिले थो ऐं बम्बई सरकार वापसी में सिंध ते उहो ख़र्चु कोन थी करे। सॼो जेको ख़र्चु आहे उहो बम्बई सरकार पंहिंजे पाण ते करे थी, पंहिंजनि इलाइक़नि ते करे थी ऐं सिंध खे पंहिंजो ड्यू शेयर नथो मिले। ऐं हरचंद राय विशनदास 1913 में छाकाणि त कांग्रेस जो हिसो हुजे थो, उहो हिकिड़ो सब कमेटी हुजे थी, उनखे लीड करे थो। उहो पहिरियों भेरो ऑल इंडिया सतह ते हरचंद राय विशनदास इहा ॻाल्हि रखे थो त सिंध खे बम्बई खां आज़ादु हुजणु खपे। हाणे हिते हिकिड़ी ॻाल्हि इहा बि ज़हन नशीन करणु खपे त असां जेको कुझु साल पहिरीं 10-15 साल पोइ असां जेको पंहिंजो बम्बई खां आज़ादी जो जेको 1926-27 खां पोइ जेको फेज़ आहे उहो डिस्कस कंदासीं। उन खां पहिरीं हिते असांखे हिकिड़ी ॻाल्हि यादि रखणु खपे त हीउ अहिड़ो फेज़ आहे जिते सिंध जा हिंदू, सिंध जा मुस्लमान या जेके बि सिंध जा जेके हिते इंडिजिनियस माण्हू आहिनि उहे सिंध जे बम्बई खां आज़ादी वारे बयानी ते हिकु आहिनि। उहे चाहिनि पिया त सिंध खां बम्बई जो आज़ादी हुजणु खपे। हिते हिकिड़ी ॿी ॻाल्हि मां रखां त हीउ उहो फेज़ आहे सिंध खां बम्बई जी आज़ादी वारी जेकी तहरीक आहे उहो ई उहो फेज़ आहे जेको सिंध में कम्यूनल पॉलिटिक्स जो बि जेको बुनियादु जेको रखिजे थो उहो बि हीउ आहे। छाकाणि त उनखां पहिरीं का इन ई शिकिल में सिंध में कोन हुयो त हिकिड़ा हिंदू आहिनि, हिकिड़ा मुस्लमान आहिनि। हा, मज़हब जे तौर ते त लाज़मी ॻाल्हि आहे, हिकिड़ा हिंदू हुया पर हिकिड़ा मुस्लमान हुया, पर सियासी बयानियूं कतई बि सिंध में अॻु में का मुनज़म शिकिल में ईअं कॾहिं बि कोन रहियो आहे त हिकिड़ा हिंदू हुया, हिकिड़ा मुस्लमान हुया। इहा बम्बई प्रेसिडेंसी खां आज़ादी जी तहरीक ई आहे जंहिंमें सिंध अंदरि कम्यूनल पॉलिटिक्स जो ॿिज छटियो वञे थो ऐं उहो अॻिते हली पंहिंजो जेको वजूदु आहे उनखे इज़ारे थो। हाणे जीअं मूं ॻाल्हि कई त 1913 में हरचंद राय विशनदास इहा ॻाल्हि करे थो सिंध खे आज़ादी हुजणु खपे ऐं उन खां पोइ मुख़्तलिफ़ लेजिस्लेटिव असेंबलीज़ में ऐं ॿियनि सभिनी मामलनि में गुलाम अहमद भुरगड़ी ऐं हरचंद राय विशनदास इन मुहिम खे या इन बयाने खे अॻिते खणी हलनि था। अॻिते हलंदे 1914
1926 में गुलाम मोहम्मद बुरगड़ी वफ़ात करे 1924 में सॉरी 1924 में गुलाम मोहम्मद बुरगड़ी वफ़ात करे वञे थो। ऐं गुलाम मोहम्मद बुरगड़ी साहिबु सिंध में हिकिड़ी अख़बार कढंदो हुयो जंहिंजो नालो ऐं शायदि ग़लति न वठनि अल वहीद अख़बार अल अमीन अख़बार हुयो, जंहिंजो एडिटर हुयो शेख अब्दुल मजीद सिंधी साहिबु। ऐं चई सघूं था त शेख अब्दुल मजीद सिंधी साहिब जी जेकी फ़िक्री या नज़रियाती जेकी नशो नुमा आहे उहा गुलाम मोहम्मद बुरगड़ी साहिब जे हथनि में थी, या हुनजो हिकिड़ो सब ऑर्डिनेटर या हुनजो हिकिड़ो शागिर्द थी रहियो। ऐं जीअं त हुन अख़बार जेकी सिंध में असां ॻाल्हि कयूं था त जदीद सिंध जी जेकी सहाफ़त आहे उहा बि इन दौर खां शुरू थिए थी, छाकाणि त उन दौर में इहे अख़बारूं हुजनि थियूं जेके ॻाल्हि कनि थियूं त सिंध खां बम्बई खां आज़ादी हुजणु खपे, छाकाणि त उहे अख़बारूं जेके आहिनि हिकिड़ी अख़बार गुलाम मोहम्मद बुरगड़ी साहिबु कढे थो, हिकिड़ी अख़बार हरचंद राय विशनदास वारा बि कढनि था। इहे जेके अख़बारूं आहिनि इहे मुकमल तौर ते हिकिड़ी प्रोपगेट कनि थियूं या हिकिड़ो बयानियूं खणी अचनि थियूं त सिंध खां आज़ादी, सिंध जी बम्बई खां आज़ादी हुजणु खपे। पर मुंहिंजी ॻाल्हि कई त 1924 में गुलाम मोहम्मद बुरगड़ी साहिब जी वफ़ात खां पोइ शेख अब्दुल मजीद सिंधी हिकिड़ी वॾी फिगर थी सिंध में उभरे थो। ऐं हरचंद राय विशनदास जो जेको मामिलो आहे उहो 1924 खां पोइ कमज़ोर थियणु शुरू थिए थो, छाकाणि त 1900 हूअं त मुस्लिम लीग बि इन किसे खे खणे थी, कांग्रेस बि खणे थी, पर नेहरू रिपोर्ट अचे थी उन खां कुझु तक़रीबन 6-7 महीननि खां पोइ हिकिड़ो इजलास थिए थो जंहिं मंझि हिते जा हिंदू जेके आहिनि उहे ॻाल्हि खणी वञनि था कांग्रेस ताईं त सिंध जी बम्बई खां आज़ादी खां पोइ सिंध जा जेके हिंदू आहिनि उनखे वापारी तौर ते बि नुक़सानु थींदो ऐं सिंध जो हिकिड़ो अहिड़ो क्लास असेंबली में चूंडिजी ईंदो जेको, छाकाणि त उन दौर में जेको तइलीम मंझि बि अॻिते हिंदू हुजनि था त उहे ॻाल्हि खणी अचनि था त हिते जो जेको वॾेरो जागीरदार जेको माना जाहिल बि आहे उहे अहिड़ा लफ़्ज़ इस्तेमालु कनि था त उहो जेको बयानियूं खणी ईंदो उहा क़तई तौर ते सिंध जो प्रोग्रेसिव बयानियूं कोन ईंदो। तंहिंजे करे सिंध खे बम्बई खां आज़ादु न कयो वञे, सिंध खे बम्बई जे अंदरि ई रखियो वञे। ऐं उन दौर में हरचंद राय विशनदास कुझु सालनि खां पोइ जेको माण्हू सिंध जी बम्बई खां आज़ादी जी तहरीक जा बुनियाद रखे थो, मामला रिवर्स थियणु शुरू थियनि था ऐं सिंध जी बम्बई खां आज़ादी जी जेकी तहरीक आहे उन में मुकमल तौर ते हिकिड़ी ॿियूं शख़्सियतूं उहे जेके आहिनि सो बयाने खे अॻिते खणी हलनि थियूं, जंहिंमें इहो जेके माण्हू आहिनि छाकाणि त बुरगड़ी साहिब जी वफ़ात थी वञे थी ऐं हरचंद राय विशनदास वारा ॿी साइड वठनि था, हिते कुझु शख़्सियतूं इन खाल खे पूरो करण जे लाइ इन तहरीक जो हिसो थियनि, जंहिंमें शेख अब्दुल मजीद सिंधी साहिब जो बि नालो अचे थो, अयूब घोड़े साहिब जो बि नालो अचे थो, साईं GM सैयद जो बि नालो अचे थो, ऐं जेके बि असां अॻिते जमशेद मेहता वारा, अली मोहम्मद शाह राशदी, इहे जेके बि सभु नाला अचनि था उहे अॻिते अचनि था, उहे अॻिते हिन बयाने खे खणी अचनि था। ऐं अयूब घोड़ो साहिब जो हिकिड़ो किताबु अचे थो सोरोज़ ऑफ सिंध जे नाले सां, जेको चयो वञे थो त अली मोहम्मद रोशनी साहिबु लिखियो आहे ऐं साईं GM साहिब बि पंहिंजी किताब में इहो बयानियूं इहा हिंट ॾिनी आहे, पर इहो सिंध जो अकेडमिक हिसो इहो मूं पढ़ियो आहे मुख़्तलिफ़ हिसनि ते त इहो किताबु जेको आहे अली मोहम्मद राशदी साहिब जो लिखियलु आहे, जंहिं मंझि हू ॻाल्हि करे थो उहो हुन बयाने खे जेके प्रोफेसर छलबाणी वारा या जेके बि आहिनि उहे खणी अचनि था त भई सिंध वटि एतिरो त पैसो ई कोन्हे जो सिंध अलॻि तौर ते सर्वाइव करे सघे ऐं सिंध वटि त इहे माण्हू ई कोन्हे जेके सिंध जेकॾहिं आज़ादु थी सघे त उहो सिंध जे केस खे अॻिते खणी सघनि। इहो हिकिड़ो मुकमल पंफलेट जी सूरत में सिंध जा जेके हिंदू आहिनि उहे हिते कॉन्फ्रेंसूं बि करणु शुरू कनि था, हैदराबाद में बि कॉन्फ्रेंस थिए थी ऐं कांग्रेस बि हिकिड़ी ख़ामोश तौर ते सपोर्ट करे थी इन काज़ खे, हिकिड़े काज़ खे सपोर्ट करे थी त भई ठीकु आहे सिंध जी आज़ादी त हुजणु खपे, पर ॾिसो सिंध जा मामला ईअं हली कोन सघंदा, सिंध जा जेके हिंदू आहिनि जेकॾहिं इहो सिंध आज़ादु थी वई त पोइ जेके हिते मिनारिटी आहे उहा सर्वाइव कोन करे सघंदी, छाकाणि त सभु मामला इन्हनि जे हथ में अची वेंदा। हाणे हिते मुस्लिम लीग जेकी आहे उहा इन ख़्याल खे भरे थी ऐं वाक़ई इहा ॻाल्हि असांखे मञणी पवंदी त मुस्लिम लीग भले खणी पंहिंजनि मफ़ादनि लाइ कयो हुजे तॾहिं बि माना बम्बई खां आज़ादी जी तहरीक में मुस्लिम लीग जो न चाहींदे असांखे इहा मञणी पए थी त उनजो किरदारु माना हिकिड़ो सही रहियो आहे। क़ाइदे आज़म बि पंहिंजे मुख़्तलिफ़ वक़्तनि ते इहा ॻाल्हि कंदो रहियो आहे ऐं अनकंडीशनल कंदो रहियो आहे, त जीअं नेहरू ॻाल्हि करे पियो उनखे उहो कंडीशनल करे पियो त पहिरीं हुननि खे राज़ी करियो पोइ करियो, ऐं सिंध जा जेके हिते लोकल माण्हू आहिनि उहे सम्झनि पिया त नेहरू जेको ॻाल्हि खे कंडीशनल करे पियो इन जो मतिलबु इहो आहे त हू हुननि खे सपोर्ट करे पियो। ऐं क़ाइदे आज़म जेको आहे सो पंहिंजे 14 नुक़्तनि में बि जेको मुंहिंजे ख़्याल सां 9 नंबर नुक़्तो आहे उन में चए पियो त भई सिंध जी बम्बई खां आज़ादी असां कंहिं बि शर्त ते अनकंडीशनल इनखे सपोर्ट करियूं। इन तौर ते सिंध जो जेको जेके मूं ॻाल्हि कई जेके इहे पर्सनैलिटीज़ आहिनि अयूब घोड़ो, GM सैयद, राशदी जेके बि आहिनि उन्हनि जो हिकिड़ो सॉफ्ट कार्नर ज़रूरु बिल्डअप थिए थो मुस्लिम लीग ॾांहुं,
ऐं सिंध जे हिते मुस्लिम मिडिल क्लास आहे या जेको अपर मिडिल क्लास आहे या जेको जागीरदार आहे सिंध जो, उहो बि इन ॾांहुं राग़िब थिए थो त यार ॾिसो हीअ जेके मुस्लिम लीग वारा आहिनि उहे पोइ बि असांखे सपोर्ट कंदा। हिते हिकिड़ी फिगर आहे शाहनवाज़ भुट्टो साहिब जी, उहा ॾाढी इंट्रस्टिंग आहे। ज़ुल्फ़िकार अली भुट्टे साहिब जो वालिद साहिबु सिंध जो हिकिड़ो तमामु वॾो जागीरदार, पर उनजो हिकिड़ो मामिलो इहो हुजे थो त हुनजी जेकी सियासी बुनियादु जेको हुजे थो उहो सिंध नथो हुजे। हू बम्बई में हू रिहाइश पज़ीर बम्बई में आहे ऐं उनजी सियासत जो मर्कज़ बम्बई आहे। त मतिलबु 1931 ताईं शाहनवाज़ भुट्टो साहिबु इन ई ॻाल्हि जो हुजे थो त सिंध बम्बई खां आज़ादु न थियणु खपे, सिंध बम्बई मंझि हुजणु खपे, बम्बई प्रेसिडेंसी जो हिसो हुजणु खपे। माना इहा असां चई सघूं था त इहा हिकिड़ी फिगर आहे जेकी 1931 ताईं मुस्लिम मिडिल क्लास मां मुस्लिम ख़्यालात रखंदे हिकिड़ी इहा सिर्फ़ु हिकिड़ी वाहिद शख़्सियत आहे सिंध मञा शाहनवाज़ भुट्टो साहिबु। बाक़ी ॿियूं जेके बि शख़्सियतूं आहिनि उहे मुख़्तलिफ़ फ्रंट्स ते सिंध जे बम्बई खां आज़ादी वारी बयानीअ जी हिमायत कनि थियूं। हाणे 1932 मंझि 1927 में शायदि नेहरू जे जेके रिपोर्ट अचे थी, 28 29 में क़ाइदे आज़म जूं पॉइंट्स अचनि थियूं। 1932 में राउंड टेबल कॉन्फ्रेंस थिए थी लंडन में। उन मंझि हितां जेके फाइंडिंग्स हिकिड़ी कमेटी अचे थी उहा खणी वञे थी, उहो हितां 2 माण्हू जेके आहिनि सो सिंध जो केस खणी बर्तानिया वञे थो। 1931 में मुंहिंजी ॿुधायो शाहनवाज़ भुट्टो साहिबु हिमायत करे थो। हिकिड़ो शाहनवाज़ भुट्टो उन कमेटी जो हिसो हुजे थो, हिकिड़ो हिदायतुल्ला जेको आहे सो उहे उते खणी वञनि था। ऐं उते रसल कमेटी हिकिड़ी सब कमेटी हुजे थी, राउंड टेबल कॉन्फ्रेंस में हिकिड़ी सब कमेटी आहे जंहिंखे चेयर करे पियो या हेड करे पियो एकट। त उन में रसल सब कमेटी जे नाले सां उते हिकिड़ो बाक़ाइदे बहस थिए थो। उन में उते जा हिंदू बि हुजनि था, क़ाइदे आज़म बि उन टॉक्स जो हिसो थिए थो, उहे सभु इन ॻाल्हि ते रखनि था। ऐं माना हिते 1932 में जीअं असां ॻाल्हि कई त सखर बैराज बि ठहे थो, त इन ते हिकिड़ी गुफ़्तगू उते थिए थी उते लंडन में, जंहिं मंझि शाहनवाज़ भुट्टो ऐं हिदायतुल्ला वारा इहा ॻाल्हि कनि था त हिंदुनि जेको बयानियूं ठाहियो आहे त सिंध जेकॾहिं बम्बई खां आज़ादु थी वई त पोइ असां हिननि खे हिते रहणु कोन ॾींदासीं या सिंध सर्वाइव कोन करे सघंदी। उन्हनि जे मदे मुक़ाबले में बाक़ाइदे 2-टे हिकिड़ा सुठा पंफलेट बि था लिखी वञनि था ऐं उते बि हिकिड़ो ज़बरदस्त क़िस्म जी बयानियूं रखनि था। जंहिंखां पोइ रसल कमेटी एट द एंड इहो फ़ैसिलो करे थी त इहा ॻाल्हि बिल्कुलु दुरुस्त आहे, सिंध खे बम्बई खां आज़ादु हुजणु खपे, पर हू बि उनखे कंडीशनल कनि था त अञा बि हिकिड़ी इंक्वायरी थींदी जंहिं मंझि इहो ॾिठो वेंदो त छा वाक़ई सिंध जेकॾहिं बम्बई खां आज़ादु थिए थी त फिनेंशियल ग्राउंड्स ते छा उहा सर्वाइव करे सघंदी। ऐं पोइ सिंध जे अंदरि बि हिकिड़ी कमेटी अचे थी जेकी हिते जे माण्हुनि सां मिले थी, हिते जी मुस्लिम लीडरशिप सां मिले थी, हिंदुनि सां हिते जी जेकी लीडरशिप आहे उन्हनि सां मिले थी। ऐं एट द एंड 1935 जे अंदरि जेको आहे सो सिंध बम्बई खां हिकिड़ो माना सिंध एक्ट अचे थो ऐं उहो जंहिंखे मुंहिंजे ख़्याल सां उन एक्ट जो नालो छा इंडियन एक्ट उनजो नालो रखियो वेंदो आहे। 1936 1 अप्रैल 1936 ते सिंध बम्बई प्रेसिडेंसी खां कटिजी हिकिड़ो पंहिंजी अलॻि जेकी शनाख़्त आहे उहा हासिलु करे थी। हाणे इहो त हिकिड़ो मुकमल तौर ते फेज़ थिए थो, पर आउं हिते ॿ टे ॻाल्हियूं रखणु चाहियां थो त इहा जेकी पूरी हिकिड़ी तहरीक आहे बम्बई खां आज़ादी जी, उन सिंध जी क़ौमी शनाख़्त खे भला कीअं बिल्डअप कयो, उन सिंध जे क़ौमी बयानीअ खे, सिंध जी सियासत खे, उन जा 2-टे कहिड़ा गहरा असर आहिनि जेके असर असां अॼु ॾींहुं ताईं उनखे खणी अचूं पिया ऐं उहो असांजी हिकिड़ी शनाख़्त जो हिसो आहे। हिन तहरीक मंझि सिंध जे अंदरि हिकिड़ो बयानियूं सिंध जे अपर मिडिल क्लास या मिडिल क्लास जे मुस्लिम लीडरशिप बयानियूं हिकिड़ो तश्कील कयो त सिंध हमेशह खां आज़ादु रही। हालांकि इहा ॻाल्हि सही हुई ऐं पर इहा थ्योरेटिकल फ्रेमवर्क में इहा जेको असांजे सिंध जे सियासी बयानीअ जो जेकी सूरत में ॻाल्हि वरिती आहे, दैट इज़ द टाइम वेन दैट डिबेट इनगल्टेड इन फ्रेमवर्क, जेको असांजो फ्रेमवर्क आहे उन में इहो हिसे जी ॻाल्हि तॾहिं थी आहे। ऐं ॿी जेकी ॻाल्हि सिंध जे बयाने ते कई उन रखी त छाकाणि त जॾहिं बि कंहिं बि दुनिया जे ख़िते में जॾहिं आज़ादी जी तहरीक हलंदी आहे त उहा आज़ादी जी तहरीक हिकिड़े ई वक़्तु प्रेज़ेंट टाइम जी बि हूंदी आहे ऐं उहा पास्ट खे बि एड्रेस कंदी पई आहे। त सिंध जा जेके हिते जा जेके थ्योरेटिकल फ्रेमवर्क जोड़ियूं बि जेके माण्हू उहे सिंध जी तारीख़ खे बि उन दौर में खणी अचनि था त भाई ॾिसो सिंध फ़लाणे वक़्त में बि आज़ादु रही, फ़लाणे वक़्त में बि आज़ादु रही, फ़लाणे वक़्त में बि आज़ादु रही, तंहिंजे करे सिंध खे बम्बई प्रेसिडेंसी सां अलॻि न रहायो वञे, छाकाणि त सिंध तारीख़ जे हिकिड़े समूरे तसलसल में सिंध पंहिंजी शनाख़्त जोड़ी आहे या ईअं असांजो हक़ु आहे।
ॿियो असां जेके ॻाल्हि कयूं था त सिंध जी आज़ादी, सिंध जो हक़ु आहे, माना सिंध जी ख़ुदमुख़्तियारी, सिंध जो जेको हक़ु आहे, इहो जेको बयानियूं सिंध जो आहे उहो बम्बई प्रेसिडेंसी मां हासिलु थिए थो। हिकिड़ो त इहो आहे। ॿियो जेको मुंहिंजे नज़र में हिकिड़ो तमामु हिकिड़ो गहरो असरु सिंध जी बम्बई आज़ादी जी तहरीक जो आहे, उहो आहे सिंध अंदरि कम्यूनल पॉलिटिक्स जो उभरणु, जंहिं अॻिते हली 2-टे सालनि जे अंदरि ई मस्जिद मंज़िलगाह जे वाक़े जी सूरत में पंहिंजो हिकिड़ो इज़हार कयो। इहो इन जा जेके ॿिज हुया या जेको इन जो बुनियादु हुयो, उहो तक़रीबन 1928 में जॾहिं नेहरू या जेकी कांग्रेस आहे उहा सिंध जी बम्बई खां आज़ादी जी तहरीक कंडीशनल करे थी, उन खां पोइ सिंध जे अंदरि हिकिड़ो बयानियूं जुड़े थो ऐं सिंध जी हिकिड़ी वॾी अक्सरियत आहे जेकी पंहिंजे पाण खे मुस्लिम लीग सां ॻंढे थी, ऐं मुस्लिम लीग बि इन जो हिकिड़ो तमामु ग़लति फ़ाइदो वठी उनखे पंहिंजो रंग पाराए थी, छाकाणि त सिंध खे उन वक़्तु ज़रूरत आहे ऐं पोइ कम्यूनल पॉलिटिक्स जो हिकिड़ो उभार थिए थो, जंहिंमें सिंध जो जेको आम माण्हू आहे, सिंध जो जेको सियासतदान आहे, जेको तमामु वॾियूं फिगर्स आहिनि सिंध खां बम्बई जी आज़ादी वारियूं, उहे बि उनखे हिमायत कनि थियूं। ऐं उहा ई ॻाल्हि आहे, उहा ई बुनियादु आहे जंहिं ते साईं GM सैद मुस्लिम लीग जो हिसो थिए थो ऐं ॿिया सभु माण्हू मुस्लिम लीग जो हिसो थियनि था। पर तारीख़ जो हिकिड़ो वॾो तिल्स्माती किरदार बि आहे त इहे माण्हू जेके सिंध जी आज़ादी जी तहरीक में वॾा किरदार रहनि था, उहे अॻिते हली 1 यूनिट में काफ़ी पर्सनैलिटीज़ में अयूब खोड़ो आहे, राशदी आहे, तमामु गिल्टी क़िस्म जो हिननि जो रोल जेको आहे सो सिंध जी तारीख़ में अॻिते अचे थो। लाज़मी आहे उहो जॾहिं मामिलो ईंदो 1 यूनिट वारो, उन में ज़रूरु असां उन्हनि खे बहस ठाहींदासीं।